ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। बलोचिस्तान जे वहकरन कंबर शहदाद कोट में तबाही मचाए छॾी आहे, जंहिं सबबि थ्रेट अलर्ट जारी कयो वियो आहे। शहदाद कोट जे डीसी शहदाद कोट ऐं वारा लाइ थ्रेट अलर्ट जारी कंदे शहरियुनि खे महफ़ूज़ हंधनि लाइ मुंतक़िल थियण जी हिदायत करे छॾी आहे। ॿिनि हंधनि तां पाणी खे कट ॾियण बावजूदि शहदाद कोट शहर जे ॿुॾण जो ख़तरो बरक़रार आहे। शहदाद कोट शहर खे ॾिनल बचाबंद खे हिकु हंधि तां रोण ऐं सिम नाला उबता वहण लॻा आहिनि। ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। बलोचिस्तान जे वहकरन कंबर शहदाद कोट में तबाही मचाए छॾी आहे, जंहिं सबबि थ्रेट अलर्ट जारी कयो वियो आहे। शहदाद कोट जे डीसी शहदाद कोट ऐं वारा लाइ थ्रेट अलर्ट जारी कंदे शहरियुनि खे महफ़ूज़ हंधनि लाइ मुंतक़िल थियण जी हिदायत करे छॾी आहे। ॿिनि हंधनि तां पाणी खे कट ॾियण बावजूदि शहदाद कोट शहर जे ॿुॾण जो ख़तरो बरक़रार आहे। शहदाद कोट शहर खे ॾिनल बचाबंद खे हिकु हंधि खां रोण ऐं सिम नाला उबता वहण लॻा आहिनि।